नाज़िन, नवाब वली मोहम्मद में ॻोठ करम बुगियो जे मज़लूम नारी मुड़ुस सां पीउ ऐं भाइरनि जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। नवाब वली मोहम्मद जे रिपोर्टर गुलाम शबीर ओठे मूजिबि ॻोठ करम बुगियो जे नारी कंवल शाह मुड़ुस शबीर शाह सां गॾिजी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। कंवल शाह एहतजाज कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजी पहिरीं शादी मरहूम आबिद शाह सां थी, जेको रोड हादसे में फ़ौत थी वियो। जे मां हिकु पुट जो औलाद आहे। मुंहिंजे माइटनि रज़ा ख़ुशी सां ॿी शादी 2020 में शबीर शाह सां कराई। मुंहिंजे पीउ गुलाम हैदर शाह जो मुड़ुस शबीर शाह सां प्लाट तां तकरार थियो, जंहिं तां मूंखे घर वठी वञी काफ़ी अरसो क़ैद करे छॾियो, जिते भाउ रहमान शाह, फरमान शाह, पठान भंड ऐं ॿिया तशदुद कंदा हुआ। मुड़ुस खां तलाक वठ मुंहिंजे पीउ मुंहिंजे पुटु शुएब शाह खे पाण वटि क़ैद रखी छॾियो। कूड़ो निकाह क़ुर्बान शाह सां ॼाणायो पियो वञे, जंहिं जी मूंखे ख़बर नाहे। मुंहिंजे सावरनि मथां मुंहिंजी ऐं मुंहिंजी भेण जे अॻुवां ऐं ॿिया कूड़ा केस दाख़िल करे परेशान करे रहियो आहे। जॾहिं मुड़ुस शबीर शाह एहतजाज कंदे चयो त मुंहिंजे सहुरे हैदर शाह हथियारबंदनि साण करे मुंहिंजे घर मां क़ीमती सामान खणी वियो आहे। उन लाला इख़्तियारनि खां बाअसर ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़ुज़ जो मुतालबो कयो आहे।